मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अहिड़ी तरह सभिनी नबियुनि अची करे इहा ई दावत हलाई। पोइ नबियुनि जा मुख़ालिफ़ ज़्यादा थिया। नूह अलैहिस्सलाम जी उमिरि हुई न उहो तमामु वॾी तवील, जंहिंखे क़ुरान हकीम ॿुधायो त 1000 साल खां सिर्फ़ु 50 साल घटि बसि। ये क़ुरान में अल्लाह ताला ॿुधायो त नूह अलैहिस्सलाम जी उमिरि इहा हुई त 50 साल खां सिर्फ़ु 1000 साल खां सिर्फ़ु घणो 50 साल घटि हुई। एतिरी उमिरि जेको आहे पंहिंजी क़ौम जे अंदरि रहियो ऐं दावत हलाई। ऐं फ़िक्र हिकिड़ो उथारियईं त कुझु बि मख़लूक़ात न थींदो आहे, जेको कुझु थींदो आहे उहो अल्लाह खां ई थींदो आहे। ये यकीन जेको आहे कंहिं नूह अलैहिस्सलाम उम्मत जो बणायो त उम्मत जे अंदरि थोरा माण्हू हिदायत ते आया। लाज़मी आहे त सभई जेको नबी जे पोयां हलनि, ईअं न थींदो आहे। सॼी क़ौम जेकी आहे उहो अहले ईमान थी वञे ईअं न आहे। थोरा ई माण्हू जेके हूंदा आहिनि जेके नबियुनि सां हेल्प कंदा आहिनि, सपोर्ट कंदा आहिनि, इन खां बाद में उहे अहले ईमान थींदा आहिनि। अक्सर जेको न गुमराह ऐं फासिक ऐं फाजिर थी वेंदा आहिनि। त नूह अलैहिस्सलाम एॾी वॾी महिनत कई, नूह अलैहिस्सलाम वॾी महिनत कई क़ौम जे मथां, ऐं क़ौम जे अंदरि रिज़ल्ट कहिड़ो निकितो। ऐं रिवायतुनि में चए थो 92 माण्हू ऐं 93 माण्हू हे अहले ईमान थिया। ऐं ॿिया त ठठोलियूं कनि पिया, मज़ाक़ कनि पिया नबी जे मथां, पैगम्बर जे मथां। पैगम्बर जे मथां तमामु वॾो मज़ाक़। ऐं मज़ाक़ कहिड़े क़िस्म जो कनि पिया त नूह अलैहिस्सलाम खे चवंदो हे जेके तूं कलाम ॿुधाईंदो इन खां असां पंहिंजो आंगुरुनि खे छा कयो त नूह अलैहिस्सलाम जॾहिं दावत हलाई न त क़ौम वारनि आॾो बीह करे पंहिंजो आंगुरुनि जेके न उहो पंहिंजे कननि में अंदरि ॾिनऊं। चई तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु न आहे ॿुधणी, ऐं तूं छा थो चवे असां का शइ सम्झूं बि नथा। हे नबी जा ॾो कलाम। त अहिड़ी तरह नूह अलैहिस्सलाम जॾहिं एॾी सारी महिनत कई, हलंदो रहियो क़ौम जे अंदरि, पोइ नूह अलैहिस्सलाम खे बि ज़्यादा तकलीफ़ पहुती। छाजे करे कॾहिं कॾहिं क़ौम जेके आहे न उहो पथर हणी हणी नूह अलैहिस्सलाम खे एतिरा पथर उछले जो नूह अलैहिस्सलाम दफ़न थी वञे पथरनि जे अंदरि। पोइ जिब्रील अमीन अचे ऐं पंहिंजो पर लॻाए थो पथर जेको आहे परे थी वञनि, ऐं नूह अलैहिस्सलाम पोइ निकिरी करे वञी करे पंहिंजे मकान ते पहुचे। हे क़ौम तकलीफ़ ॾिनी त नूह अलैहिस्सलाम हलंदो रहियो 950 साल। केतिरी एतिरी तवील तबलीग ऐं दावत कंहिं बि पैगम्बर न हलाई आहे जेतिरी नूह अलैहिस्सलाम ख़ुदि पाण हलाई हुई। त 950 साल वॾो अरसो आहे। जॾहिं 950 साल थी विया न पोइ अल्लाह खां छा दुआ करियूं, या अल्लाह हे हाणे क़ौम जेकी आहे न, या अल्लाह हिन क़ौम खे हाणे न छॾ बसि। हिन क़ौम खे या अल्लाह हिन क़ौम खे हाणे बिल्कुलु न छॾ। या अल्लाह हिननि जे नंढनि खे बि न छॾ, हिननि जे वॾनि खे बि हाणे न छॾ। जो एॾी महिनत करण खां बावजूदि, एतिरी दावत ॾियण खां बावजूदि, एतिरो तुंहिंजी हमद सना खां बावजूदि, पर हे जेको आहे न हे ज़ालिम सुधरिया न। या अल्लाह हाणे हिकिड़ो अज़ाब नाज़िल कर जंहिंमें हे सभु नंढा बि वञनि ऐं वॾा बि वञनि, गर्क थी वञनि सभु। ऐं अहिड़ी तरह नूह अलैहिस्सलाम जी दुआ खे अल्लाह ताला क़बूल कयो। अल्लाह ताला फरमाए ॿेड़ी तयारु कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नूह अलैहिस्सलाम छा कयो त वण हिकिड़ो जेको आहे न दरख़्त जेको आहे पोखियो। उनखे पोखण में ऐं अहिड़ी तरह उनजे वॾे थियण में ऐं उनजी काठी खे इस्तेमालु करण में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 100 साल जो मुफ़ासिलो गुज़रियो। उहो वण जेको आहे पंहिंजी बुलंदी ते पहुतो, इन खां बाद में मज़बूत थियो, काठी थी ऐं काठी सुकी वई। पोइ उनखे कटे करे पोइ नूह अलैहिस्सलाम हिकु रेगिस्तान इलाइक़ो जिते पाणी जो गुमानी हुयो। पाणी छा थींदो आहे, पाणी हुयो ई न, सिर्फ़ु जेको आहे रेगिस्तान इलाइक़ो, सिर्फ़ु मिटी मिटी, पाणी परे परे खां को थोरो घणो पाणी मिले पियो। त नूह अलैहिस्सलाम हिकिड़ी तमामु वॾी तवील जेको आहे ॿेड़ी ठाहिणु शुरू कई। उन वण खे कटे करे उनजे काठियुनि जे ज़रिए सां। त क़ौम वारा अचनि पिया, हाणे साईं पहिरियों दावत हले पई न, हाणे नूह अलैहिस्सलाम दावत बिल्कुलु कैंसिल बंदि करे छॾी बसि। हाणे छा अल्लाह जो अमर अची चुको न, बसि हाणे ॿेड़ी तयारु कयो त पोइ असां पंहिंजो असली रिज़ल्ट ॾेखारियूं था। जॾहिं क़ौम जे मथां दावत पहुची चुकंदी आहे, नबी मौजूदा ॾेखारींदो आहे, अल्लाह जो कलाम हुजत थी पवंदो आहे, उनजे बावजूदि बि अगरि का क़ौम सुधरे नथी न त पोइ अल्लाह ताला आख़िरी रिज़ल्ट छा लाहींदो आहे, अल्लाह ताला अज़ाब हेठि लाहींदो आहे। ऐं उन अज़ाब में पोइ उनजा नंढा बि हलिया वेंदा आहिनि, वॾा बि हलिया वेंदा आहिनि। त नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी जीअं तयारु थिए पई न त नूह अलैहिस्सलाम खे अची करे ॿुधनि पिया, हे छा भला कहिड़ो कमु थो करे हिन टाइम। नूह अलैहिस्सलाम चयो हे ॿेड़ी जेको तयारु थींदी इन खां बाद में वॾो हिकिड़ो सैलाब ईंदो, अल्लाह जो अज़ाब ईंदो। जॾहिं अल्लाह जो अज़ाब हेठि आयो न पोइ तव्हां सभु उनजे अंदरि गर्क थींदव। सिर्फ़ु उहे ई माण्हू बचंदा जेके हिन ॿेड़ी जे अंदरि सुवार थींदा। इहा ॻाल्हि की नूह अलैहिस्सलाम जे मथां खिलनि पिया। चई रेगिस्तान इलाइक़ो आहे, हिते पाणी ढुक न मिलंदो आहे। वरी ॻाल्हि ॾिसो, ॻाल्हि केॾी अजीब थो करे।
त हिते पाणी ईंदो ऐं एॾी वॾी ॿेड़ी खे खणी करे मथे वेंदो ऐं हे पूरो इलाइक़ो जो पाणी पाणी थी वेंदो। ची ॻाल्हि ॿुधो, हमेशह ॾिसो नबी अहिड़ी ॻाल्हि कंदो आहे जेकी अकुल खां ख़िलाफ़ वेंदी आहे, त हे क़ौम वारनि जे अकुल जे ख़िलाफ़ वञे, उन्हनि जे खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि न पई अचे। उहे चवनि पिया कीअं थींदो हे रेगिस्तान इलाइक़ो आहे, हिते पाणी काॾां ईंदो, पाणी मिलंदो ई न आहे हिते। नूह अलैहिस्सलाम चयो त अल्लाह ताला आसमान खां बि पाणी नाज़िल कंदो ऐं अहिड़ी तरह ज़मीन खां बि अल्लाह ताला पाणी नाज़िल कंदो, तव्हां ॾिसंदो हिकिड़ो बि तव्हां मां काफ़र जेको बचंदो न। साईं जॾहिं मंज़िल मक़सूद थी वियो, सॼो सिस्टम तयारु थी वियो, पोइ अहिड़ी तरह अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो त हाणे जेके तुंहिंजा फर्मा बरदार आहिनि उन्हनि खे जेको एंट्री करा ॿेड़े जे अंदरि, उहे ॿेड़े जे अंदरि वेहनि। हो सही ॿेड़े जे अंदरि वेहंदा रहिया। नूह अलैहिस्सलाम जो पुटु जेको न पियो अचे, नूह अलैहिस्सलाम जो पुटु अहिड़ी तरह नूह अलैहिस्सलाम जी घरवारी, उन्हनि चयो त हिते हे जूदी जेको जबल आहे न मशहूरु उन टाइम, हाणे बि उहो आहे जबल, हाणे बि दुनिया जे अंदरि उहो जूदी जबल मशहूरु आहे, यानी उनजी बुलंदी जेकी आहे न उहो तमामु वॾी आहे। त नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजी घरवारी चयो त हे पहाड़ आहे न पहाड़, इन ते मां त चढ़ी वेंदुमि, ऐं अहिड़ी तरह पुटु चयो मां बि इन पहाड़ ते चढ़ी वेंदुमि, टेंशन करण जी ज़रूरत ई न आहे। त पोइ नूह अलैहिस्सलाम फरमायो अॼु जेको आहे न अॼु पहाड़ बि न बचाईंदो, अॼु ख़ुदा अहिड़ो अज़ाब जेको आहे मोकिले पियो, अॼु कंहिं क़िस्म खां को फ़ाइदो तव्हांखे मिली न रहंदो। महल सां जेको पुट खे तमामु घणी तंबी कई नूह अलैहिस्सलाम, बार बार नूह अलैहिस्सलाम तमामु क़ौम खे जेके 92 93 हुया न उनखे विहारे करे पोइ बार बार पुट खे नसीहत करे वियो, ए पुटु अचु वे फर्मा बरदार थी, हथा की नूह अलैहिस्सलाम इलाज कया पुट खे, त वे त अल्लाह ताला ख़बरदार करे छॾियो, ए नूह ख़बरदार थी वञ, असां तोखे इनखे तुंहिंजे अहल खां असां कटे छॾियो आहे, ऐं तुंहिंजी घरवारी खे बि तुंहिंजे अहल खां असां कटे छॾियो आहे, हे नाफ़रमान आहिनि, हे चवनि हे नाफ़रमान, ऐं इहे मुंहिंजे अज़ाब जे अंदरि लपेट में अची वेंदा, ख़बरदार थी वञ। हीअ अलाह ताला नबी खे जेको आहे न, हे नबी जे तरफ़ अलाह ताला मैसेज मोकिलियो त ख़बरदार थी वञ, इन्हनि जे लाइ हाणे दुआ न कजांइ। त नूह अलैहिस्सलाम चयो या अल्लाह मुंहिंजी तौबा आहे, मुंहिंजी तौबा। जॾहिं अल्लाह जो एॾो सख़्तु कलाम आयो न, पोइ नूह अलैहिस्सलाम चयो या अल्लाह मुंहिंजी तौबा आहे, या अल्लाह तूं ई तारीफ़ जे लाइक़ु आहे, तूं ई हिन काइनात जे अंदरि वॾो आहे, तूं ई जेको आहे बादशाह आहीं। पोइ जॾहिं नूह अलैहिस्सलाम इहा जॾहिं अल्लाह जी हमदो सना कई न, अल्लाह ताला फरमायो असांजो बंदो नूह अलैहिस्सलाम शुकुर गुज़ार नबियुनि मां आहे, बाक़ी ए नबी तुंहिंजे अहल खां तुंहिंजे हिन पुट खे असां कटे छॾियो आहे, तुंहिंजी घरवारी खे बि कटे छॾियो आहे। साईं ॿेड़े जे अंदरि जॾहिं मुकमल साथी वेठा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा नूह अलैहिस्सलाम जानवर बि खिया, जोड़ी जोड़ी जानवरनि जी खई, छाजे करे त हाणे पूरो सिस्टम दुनिया जो ख़तमु थिए पियो। ईअं सम्झो आदम अलैहिस्सलाम जे ज़माने खां बाद में नई दुनिया जी इब्तिदा नूह अलैहिस्सलाम खां बाद में थी आहे। साईं अल्लाह ताला हुकुम ॾिनो वफ़ारत तनूर, क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो वफ़ारत तनूर, अल्लाह ताला फरमायो तनूर फाटी पवे, तनूर जंहिंजो फाटी पियो न, तनूर छा चइबो, जेको मानी पचाईंदा न, असां त हिनखे तंदूर बि चवंदा आहियूं, पर तनूर हिनखे चयो वेंदो आहे। अल्लाह ताला इनखे हुकुम ॾिनो त इन मां जेको आहे पाणी निकिरे मथे। हाणे साईं अकुल मां ॻाल्हि ईंदी न त बाहि वारे मां यार शइ मां कीअं पाणी निकिरंदो भला, पर हे छा, हे अल्लाह जो हुकुम जॾहिं ईंदो आहे न त पूरी मख़लूक़ात हेठि आजिज़ रहिजी वेंदी आहे। हाणे साईं उहो तनूर मां पाणी निकिरणु शुरू थी वियो, हल साईं पाणी वधंदो रहियो, साईं इलाइक़े जे अंदरि पाणी वधंदो रहियो, हेॾां पाणी वधंदो रहियो, ज़मीन खां मुख़्तलिफ़ जॻहनि खां पाणी निकिरंदो रहियो, ऐं साईं अल्लाह जी करणी थी त ॿिए नंबर ते आसमान खां पाणी नाज़िल थियो, यानी शदीद जेको आहे बारिश थी। साईं हलंदे हलंदे नूह अलैहिस्सलाम जो ॿेड़ो बि जेको आहे न ज़मीन खां मथे थींदो वियो, हे क़ौम वारा भॻा, नूह अलैहिस्सलाम जी घरवारी नूह अलैहिस्सलाम पुटु भॻा जूदी जबल ते, त वञी करे उते बचूं, उते पहुचूं। त अहिड़ी तरह उते जेके विया न उहे सभु नाकाम थी विया, पाणी मथे बुलंदी अची वियो, हथा की ॿुधायो त दुनिया जे अंदरि कॾहिं बि एतिरो वॾो सैलाब न आयो, कॾहिं एॾो पाणी ज़्यादा न थियो जेको नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में अल्लाह ताला करे या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला उन्हनि जे मथां रहम करे जेकी हिकिड़ी औरत पंहिंजे नंढे ॿार खे खयूं पई वञे, जंहिंखे पंहिंजे ॿार सां ज़्यादा मोहबत हुई, त पाणी जीअं वधंदो हुयो न त हुन पंहिंजे ॿार खे जूदी जबल ते खणी वई। हाणे साईं पाणी जूदी जबल खां बि मथे क्रॉस करे वियो, त पोइ पंहिंजे ॿार खे जेको कुल्हे ते रखियईं, भले जेको मां ॿुधां पर मुंहिंजो पुटु जेको मथे हुजे। त अहिड़ी तरह जॾहिं पाणी हिन जो कुल्हे ते आयो त हाणे साईं पुटु बि ॿुॾे पियो, पोइ साईं पंहिंजे ॿिन्हिनि बाज़ुनि खां खणी करे पंहिंजे ॿार खे हीअं मथे कई। हाणे साईं पाणी इन खां बि क्रॉस करे वियो, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं अल्लाह
नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जे अंदरि कंहिं बंदे जे मथां रहम करियां न, अलाह ताला इन माउ जे मथां रहम करियां जंहिंजे ॿार सां एतिरी मोहबत हुई, पर सभु उन्हनि जे अंदरि फासिक हुया, अहिड़ी तरह फाइजर हुया, नाफ़रमान हुया, ऐं अलाह ताला सभिनी खे हलाक करे छॾियो। साईं इहा ॿेड़ी जेको आहे पंहिंजी बुलंदी ते पहुती, पूरी काइनात जे अंदरि सभु नाफ़रमान चट थी विया, कोई बतोई न, सभु जेको आहे उहो मरी विया। हे अलाह ताला फरमाद जंहिं टाइम मुंहिंजो नबी अचे ऐं मुंहिंजा आका ॿुधाए इन खां बाद में तव्हां नफ़रमानी कयो ऐं सरकशी कयो, मुंहिंजो अज़ाब ईअं अची रहंदो। हे हिकिड़ो वाक़ियो न आहे, हर नबी जे ज़माने में जेकॾहिं अगरि क़ौम इताअत कई आहे न त अलाह जी रहमत नाज़िल